सिंध में चौपायो माल रखंदड़ भाग्यन आबादगारन तोड़े जमींदारन लाए खुशखबरी। किंग ग्रास गाह पोखियो ऐं पंहिंजे जानवरन जे चारे ऐं गाह जी कमी खे ख़त्म करियो। पाकिस्तान में चौपाई माल जे चारे ऐं गाह ते कम कंदड़ एतमाद जोगे इदारे किंग सीड्स पाकिस्तान पेश कनि था किंग रोड ग्रास गाह नाले ॿिज खीर ॾींदड़ जानवरन बकरियन रिढन मेहन ऐं ॻवनि लाइ बहितरीन गाह किंग रोड ग्रास जो KS 404 पोखियो ऐं चङो नाणो कमायो। हिकु भेरो पोखण बाद गाह जी फराहमी मुसलसिल 4 खां 5 सालनि ताईं फी एकड़ 250 खां 300 मण पैदावार, साल में 8 भेरा लुणो ऐं बहितरीन नाणो कमायो। किंग सीड पाकिस्तान सादिकाबाद पंजाब राब्ते लाइ +387 42 /67 +367 57 299।